दोस्तों पंजाबी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू करण वारा आहियूं मेगा सोप सीरियल पंजाबरी, जंहिंमें सभिनी दोस्तनि खे शिदत सां इंतज़ारु आहे। ख़ासि करे मूसा जो यानी लाला रफ़ीक ज़ौहर साहब जो हर दोस्त इहो ई कमेंट करे रहियो आहे त इन जी असांखे कंफर्म अपडेट ॾियो त इहो आहे ड्रामे में, यानी मेन कैरेक्टर त सिजावल ख़ान यानी हाजन तीवणो आहे, असगर चौधरी आहे। मतलब ख़ासि करे मूसा जो इंतज़ारु काफ़ी दोस्तनि खे घणो आहे। काफ़ी चकर मां अपडेट ॾेई बि चुको आहियां, वरी अॼु ॿीहर मजबूर थी मूंखे वरी कंफर्म करिणो पइजी वियो आहे तव्हांजा कमेंट पढ़ी करे त लाला रफ़ीक ज़ौहर साहब जो केतिरो चांस आहे हिन ड्रामे में। दोस्तों हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं थी सघे त असांजे हिन यूट्यूब चैनल उदासी टीवी खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। दरअसल दोस्तों पंजाबी ड्रामे में लाला रफ़ीक ज़ौहर साहब ईंदो शुरू वारे स्पेल में तव्हांखे ॾिसण वटां कोन मिलंदो, बाद वारे एपिसोडनि में उनजो इम्कान आहे, छो त लाला रफ़ीक ज़ौहर खां यानी मूसा खां सवाइ ड्रामो ही अधूरो आहे। हाजन तीवणो भी वॾो नाले वारो अदाकार आहे, उन सां गॾु अहमद अली शेख आहे। जेका ॿिया अदाकार आहिनि उहे बि सुठा अदाकार आहिनि, उहे बि को हल्का फुल्का अदाकार न आहिनि। बहरहाल लाला रफ़ीक ज़ौहर साहब ऐं हाजन तीवणे जी यानी सिजावल ख़ान ऐं मूसा जी जेका तकरार में जोड़ी हुई, उहा हर माण्हू लिखे थो त इहा बरक़रार हुजणु खपे ऐं हिन ड्रामे में बि पंजाबी में बि इहे हुजणु खपनि अदाकार। फ़िलहाल दोस्तों छा थो करे सघिजे, इहो सभु कुझु डायरेक्टर जे हथ में आहे। ॾिसूं त हाणे डायरेक्टर टें स्पेल या ॿिएं स्पेल में खणे थो या न।